साफ़ी अज़ीज़ मेमण कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 5 ॾींहं एहतजाज जो सिलसिलो जारी रहियो। सोबोदरे में औरंगज़ेब पीरज़ादे इमदाद हुसैन उठे ऐं ॿियनि जे अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। कोटड़ी में साफ़ियुनि पारां एहतजाजी मार्च करे धरणो हंयो वियो। साफ़ियुनि प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी धनीबख्श बारे जे लतीफ़ शोरी जी अॻवाणी में एहतजाज कयो। इन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त पुलिस केस में घुरिबल मुख्य जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघी ऐं केस में का भराई नाहे थी, जंहिं सबबि साफ़ियुनि में ताव पखिड़ियल आहे। हुन चयो त कंहिं बि सूरत में मुल्क समेत सिंध जा साफ़ी हक़ जी ॻाल्हि तां कॾहिं पोते न हटंदा। शाह लतीफ़ यूनुसी खत जे मीडिया कम्युनिकेशन स्टडी शोबे पारां महरदर आर्ट ऐं प्रोडक्शन जे ताउन सां अमन जी क़यामत सिंध जे मसइलनि में बाशूर माण्हुनि जे कम खे उजागर करण लाइ सिंध जूं कहाणियूं डॉक्यूमेंट्री तयारु करण बाबति तारीफ़ी प्रोग्राम डॉक्टर अदीब हसन रिज़वी हाल में थी गुज़रियो। प्रोग्राम में मीडिया कम्युनिकेशन स्टडी शोबे जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर ताजमल आशारी, समाजी अॻवान हाजी लाला गफ़ार, शेख मुनव्वर सर खे बेली ख़िताब कंदे चयो त वक़्त जी ज़रूरत आहे त मनफ़ी लाड़ा ख़त्म करे अमन रवादारी भाईचारो पैदा कयूं। इन मौक़े ते महरदर आर्ट प्रोडक्शन जे प्रोजेक्ट मैनेजर मुनव्वर सर खे प्रोजेक्ट बाबति ॼाण ॾींदे चयो त हिन प्रोजेक्ट जो मक़सदु मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते दस्तावेज़ फिल्मूं ठाहिण, वेब सीरीज़ तयारु करणु आहे। हुन चयो त हीउ प्रोजेक्ट सिंध जे 3 ज़िलनि जेका बाबति शिकारपुर ऐं ख़ैरपुर में शुरू कयो वेंदो। प्रोजेक्ट तहत अमन खे हथी ॾियण ऐं हक़ीक़तुनि खे साम्हूं पेश करण लाइ 25 खां 30 नौजवान ते मुश्तमिल ग्रुप तयारु थींदो। हर ज़िले में मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते 5 डॉक्यूमेंट्री ऐं वेब सीरीज़ तयारु थींदियूं, जंहिं दौरान बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ ग्रुप खे मेगा प्राइज़ ॾिनो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर सकरन सलीम जतोई ड्रग इंस्पेक्टर अफजल मेमण सां गॾु सकरन शहर जे मेडिकल स्टोरनि ते छापा हयां। स्टोरनि ते पाबंदी वारा दवाऊं, सैंपल ऐं मुदिखात दवाऊं हथ कयूं, तहवील में वठी छॾियूं ऐं 4 स्टोरनि खे सील करे छॾियो। इन मौक़े ते एसी सकरन सलीम जतोई मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डीसी नवाब शाह जे ख़ासि हुकुमनि ते कार्रवाई कई आहे। शहर जा काफ़ी स्टोर विज़िट कया आहिनि, उन जा लाइसेंस ऐं स्टोर में सफ़ाई सुथराई, जिते लाइसेंस न हुआ सफ़ाई न हुई ऐं एक्सपायर दवाऊं हथ आयूं, उन्हनि स्टोरनि खे असां सील करे छॾियो आहे। घारो डिग्री कॉलेज जो तामीराती कमु रोलण जो शिकार हुअण ते इलाइक़े वासियुनि पारां डायरेक्टर एंटी करप्शन खे दरख़्वास्तूं ॾियण खां पोइ एंटी करप्शन जी टीम NED जे प्रोफेसर अमले समेत अध में रहिजी वियल डिग्री कॉलेज जे कम जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते एंटी करप्शन सर्कल ऑफिस ईस्ट कराची अंसार मसाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सैफुल्ला साहब नाले एजुकेशन वर्क्स जे हेड क्लार्क जे GS नाले सां हिकु जाली कंपनी ठाहे ठीकु खयो हो। पंहिंजी पोस्टिंग जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे जिते बि रहियो आहे उते करप्शन कई अथसि ऐं हिकु हेड क्लार्क अरबपति बणिजी वियो आहे। इन करे स्कीम ऐं ॿियूं केतिरियूं स्कीमूं रोलड़े जो शिकार आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk